8 सालनि खां पोइ जिस्कम बशीर खान ग्रुप जी इलेक्शन थी आहे, जंहिंमें ॿुधायो पियो वञे त सनान खान कुरैशी बिना मुक़ाबले चेयरमैन चूंडिजी वियो आहे, पर इलेक्शन कमिश्नर नतीजा ई रोके छॾिया आहिनि। जिस्कम जूं मरकज़ी चूंडूं सन शहर में जारी रहियूं। चेयरमैन जे उहिदे लाइ सनान खान कुरैशी खे बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिनो वियो, जॾहिं त खज़ानचीअ जे उहिदे ते बि अज़ीज़ शेख बिना मुक़ाबले चूंडिजी आयो आहे। ॿिनि सभिनी उहिदनि ते सख़्त मुक़ाबला थिया। सीनियर वाइस चेयरमैन जे उहिदे लाइ आकाश मल्ला ऐं अमजद महसर आमो साम्हूं हुआ। वाइस चेयरमैन लाइ इलाही बख़्श बिकक, सरवर खुश्क ऐं रमज़ान कलवड़ में मुक़ाबलो थियो। जनरल सेक्रेटरी जे उहिदे लाइ रमज़ान खासकेली ऐं मोमिन समो, जॾहिं त डिप्टी जनरल सेक्रेटरी लाइ रशीद ॾेथो ऐं सफ़दर दुनियो विच में सख़्त मुक़ाबलो रहियो। प्रेस सेक्रेटरी लाइ आज़ाद कुंबर ऐं दीदार शाम, जॾहिं त कल्चरल सेक्रेटरी लाइ समी बिलाली, रुस्तुम शर ऐं मुख्तियार शुमरो विच में मुक़ाबलो थियो। ज़रियनि मूजिब सीनियर वाइस चेयरमैन जे उहिदे ते वोटनि जी ॻणप दौरान सुबुह जो नाश्ते खां पोइ ताईं आकाश मल्ला खे लॻभॻि 70 वोट जी अक्सरियत हासिल हुई। वोटनि जी ॻणप जारी हुई त उन दौरान जिस्कम ज़िले ख़ैरपुर जो सदर कुमेल अबड़ो ॻणप वारे हंधि दाख़िल थी वॾी हंगामी सूरत हाल पैदा कई ऐं कुझु बैलेट पेपर बि फाड़िया। ज़रियनि जो चवणु आहे त उन बावजूदि बि आकाश मल्ला खे 45 वोटनि खां वधीक जी बढ़तरी हासिल हुई। उन मौक़े ते बिना मुक़ाबले चूंडिजी आयल सनान खान कुरैशी इहो चई इलेक्शन मुलतवी करण जो ऐलान कयो त हू आकाश मल्ला सां गॾिजी कमु नथो करे सघे, जॾहिं त बाज़ाब्ता तौर ते इलेक्शन मुलतवी थियण जो लिखत में या आत्मी ऐलान साम्हूं नाहे आयो। जिस्कम इलेक्शन कमीशन जे अॻवाननि अशरफ कलोड़ो पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चूंड जो बाइकाट कंदड़ अॻवाननि सां ॻाल्हाइण लाइ कमेटी जोड़ी आहे, जेका अॻवाननि सां मुशावरत कंदी। जेकॾहिं अॻवाननि तरफ़ां मोट न मिली त इलेक्शन कमीशन पंहिंजो फ़ैसिलो जारी कंदी। ॿिए तरफ़ आकाश मल्ला, रमज़ान कलवड़, रमज़ान ख़ासकेली, आज़ाद कुंबर ऐं ॿियनि उमेदवारनि एहतिजाज कंदे चयो आहे त संदन पैनल वाज़े अक्सरियत सां इलेक्शन खटी चुको आहे, पर उन बावजूदि खेनि नतीजा ॾियण खां रोकियो पियो वञे। उमेदवारनि इल्ज़ाम हयो आहे त सनान खान कुरैशी धुर बणिजी अमजद महसर सां गॾिजी इलेक्शन में सरेआम धांधली कराई। फ़क़ीर रमज़ान कलवड़ जो इल्ज़ाम आहे त हू कामयाब थिया आहिनि, जॾहिं त हिकु साज़िश तहत, हिकु प्लान तहत नतीजा रोकिया विया। राति जो साईं जीएम सैद जे दरिया वारे बंगले में कारकुननि मथां तशदुद कयो वियो, दड़का ॾिना विया ऐं दहशत पखेड़ी वई। फ़क़ीर रमज़ान कलवड़ वधीक इल्ज़ाम लॻाईंदे चयो त सुबुह जो नतीजा ज़ाहिर थियण वक़्तु कुमेल अबड़ो प्लानिंग सां अंदरि दाख़िल थियो, पंहिंजे वेझे दोस्त ते पिस्टल ताणे धमकियूं ॾिनियूं, ज़बरदस्ती बैलेट पेपर हथ कया विया ऐं तोड़ फोड़ कई वई। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त इलेक्शन जो शफ़ाफ़ नतीजो फ़ौरी तौर ते जारी कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।